मौलाना मसरूर रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन ज़माने जे पुटन खां हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चंगी 100 बार थी। छो पुट सदाई सोच में आ मुझो बाबो शल मरे मिल्कियत मुखे मिले हिनखे इहा ऊटार थी। पर धी चवे थी या खुदा उम्र अबे जी कर दराज मूनिया ले हमेशा ओट ऐं आधार थी। न थोगल में इंसाफ मिलंदो आहे, न कोरटुल में इंसाफ मिलंदो आहे, न वडेरल ऐं सरदारन जे उतकुल में इंसाफ मिलंदो आहे। बस झिरकी हुयूं पाण में वही वगा झिरकियूं बिल्लो जो आयो त ॿिन्हिनि खे टप ॾेई करे खाई वियो। शाहपर खे वटि ॾेई करे चई शुक्र थियो जो टाइम जो पहुतासीं न त वॾी खून रही थिए। खाई ॿिन्हिनि ॿिलियुनि खे झिरकियुनि खे बि वरी चए पियो त शुक्र थियो जो असां टाइम जो पहुतासीं न त खून रही थिए। सो असांजे पाकिस्तान जी पुलिस असांजी अदलिया असांजा वडेरा सरदार इन्हनि जो हाल भी न बिल्ले वांगुरु अथव। ॿिन्हिनि खे खाईंदा, कातिल खे भी खाईंदा, मक़तूल खे भी खाईंदा, फरियादीअ खे भी खाईंदा, जवाबदार खे भी खाईंदा। वो इंतजार में वेठा धक्कड़ मला था ही पाण में विढ़ल त ॿिन्हिनि खे खाऊं। ये बिल्लो खाई वियो झिरकियुनि खे। आहे कोर्टुनि में इंसाफ 15-15 साल हलो वकीलन जा घर भरियो, जजन जा घर भरियो। आहे थाननि ते इंसाफ, थाने ते जेकर FR कतराइजी थी उहा भी कूड़ ते, शाहिद भी कूड़ा, फरियादी भी कूड़ो। तदा तो केस पक्को थे। सही जेकर फरियादी होंदो, सही शाहिद होंदा, केस खत्म। केस बीहंदो ही कोन, वकीलन को पुछा कर। पी मां इंसाफ कन था, ॿिया कहिड़ो इंसाफ कनि। अल्लाह से फरमायो इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो करे त अदल इंसाफ कयो। जुमे जे ॾींहुं मस्जिद जे हर मिंबर ते खुद खतीब इहा आयत पढ़ंदो आहे इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान। अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो करे त अदल इंसाफ कयो। ना इंसाफी थी मुल्क में खून रेजी थी, झेड़ा थींदा, बदअमनी पैदा थींदी। मुर्स ज़ालुनि जे विच में इंसाफ करे थो, ब ज़ालूं अथसि इंसाफ करे थो, भली मौलवी हुजे भली पीर हुजे। पीउ इंसाफ करे थो पुटनि जे विच में। हिकिड़े पुट खे वधीक मिल्कियत ॾींदा, ॿिए खे घटि। जीअं बकरी डिंगी थींदी आहे न, हिकिड़ी टकरी टकरी बकरी, ॿ फर हूंदसि, हिकिड़े फर खे ॿई थण धाराईंदी, ॿिए खे इटूं हणंदी। कुती भी ईअं थींदी आहे, 8-8 10-10 गुलर ॼणींदी, घणा त खाई मारे छॾींदी, बाक़ी 2 टे वञी बचाईंदी, उन्हनि खे भई बोबा धाराईंदी। असां मुस्लमान भी असांजो मौलाना अब्दुल रहमान हूंदो, ख़ासि करे वॾो आलिम हो, साईं मुफ्ती गुलाम कादर ठेड़ी वारनि साथियो, काज़ी हो, जज SP DC भी उनजे फ़ैसिला मोकिलींदा। हिकु उतां जो वॾेरो हाजी साहब चईंसि ही मुंहिंजो पुटु मुंहिंजी ख़िदमत थो करे ॾाढी, मुंहिंजो फर्मा बरदार आहे, मुंहिंजे चए में आहे, तंहिंजे करे हिनखे 5 एकड़ ज़मीन मां वधीक ॾींदुसि। साईं फरमाइसि बाबा ईअं न कर, इंसाफ कर पुटनि जे विच में। मौलवी हुजे, जाहिल हुजे, नमाज़ी हुजे, बेनमाज़ी हुजे, दीनदार हुजे, बेदीन हुजे, फर्मा बरदार हुजे, ना फरमान हुजे, तव्हां इंसाफ कयो।
हिकड़े पुट के वधिक मिल्कियत दींदे साईं फरमाइश इहा इन सां ख़ैर ख्वाही नथो करी ने दिला दुश्मन तो पैदा कर नंढा ॿार विढ़ंदस वधिक मिल्कियत दींदेस भारन छड़े दुस त भाटिया मारींदस हिकड़े पुट के वधिक मिल्कियत दींदे त यो बदमाशी कंदो वडन जी मिल्कियत मुफ्त में हथ अची वेंदस अयाशी कंदो बाबा वडेरो मुड़ियो कोन उन पुट के 5 एकड़ ज़मीन वधिक ॾिनई नंढो भाउ सदो रोड़ो जो वॾे भाउ खे मारे विधई पीउ खे लठियो कुहाड़ी पोइ साईं वटि आयो चईं ज़ुल्म थी वियो साईं फरमा हाणे भलो कई हिकिड़ो पुटु माराई ॿिए खे जहन्नम में पहुचाई बाबा पीउ खे जो लठियो हुई त जहन्नम में वियो इंसाफ़ कयो न्याणियुनि खे मिल्कियत ॾियो न त भाणे जा मामल खे मारींदव किथे किथे त पुट पंहिंजी माउ खे था मारनि त तूं भाइरनि खां मिल्कियत छो थी वठी मारनि था या कोन था मारनि अहिड़ा केस आया उहो दौर वियो हलियो सौट सौट के मारींदो तॾहिं बि परेशान थींदा हुआसीं भेणा सौट बि भाउ आहे मारोट पुफाट बि भाइर हाणे सॻो भाउ पंहिंजे सॻनि भाइरनि खे पियो मारे ठारूशाह में हिकिड़ो भाउ हुयो ॿिनि सॻनि भाइरनि खे थॾे ते गोली हणी मारे ज़मीन जे हिकिड़े वेसे पुट पीउ खे पिया मारे इंसानियत आहे किथे नौ कोट में हिकिड़ी माईअ जे थाणे ते पहुती त मूंखे पंहिंजे पुट खां बचायो मुंहिंजो पुट मूंसां ज़्यादती थो करे ज़िना थो मीरपुर ख़ास में 7 सालनि जी न्याणीअ सां 3 दरिंदर ज़्यादती करे उनखे मारे उनजो लाश बोरी में विझी शाख में उछलाई मुसलमानी त ख़त्म थी पर इंसानियत ई न खैरपुर में सॻी मां पंहिंजे 4 सॻनि पुटनि खे मारे अड़े मां पई थी पंहिंजे पुटनि खे मारे जंहिं रत जूं बाल्टियूं ॾेई करे ॼणियो आहे ज़ालिम तुंहिंजी दुश्मनी आहे त मुड़ुस सां आहे मुड़ुस खे मार हिननि मासूमनि बचनि तुंहिंजो कहिड़ो क़सूर कयो आहे मारे पंहिंजे बचनि खे या न वलौ युआखिजुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब कुरान तो फमा तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ कयां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे असांजे इलाइक़े में हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो ॾाढो साले बानो नेक तहजद गुज़ार हिकिड़ो पुट हुयुसि 6 न्याणियूं हुयुसि सॼी मिल्कियत पुट जे नाले ते करे न्याणियुनि खां पुछा ई न कई वरी मोलिन खां पुछा पियो करे त भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि त जाइज़ आहे बाबा बख़्शिश जाइज़ तॾहिं आहे जो भेनरुनि खे मिल्कियत हथ में अचे सम्झो था की न उन्हनि खे मिल्कियत ॾियो 1-2 फसल खणनि ज़मीन मां प्लाट दुकान जेके अचनि उन्हनि खे मसवाड़ मिले पोइ भली पंहिंजे भाइरनि खे हेबो ॾियनि पोइ बख़्शिश जाइज़ आहे अञा उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान अॻे ई बख़्शिश केॾो जाइज़ थी बाबा मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न मां चवां त इहा मां तोखे हेबो ॾियणी जाइज़ आहे तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे ज़मीन ॾियो कब्ज़ो ॾियो 1-2 फसल खणनि पोइ भली ॿारनि खे ॾियनि ॾिसो त ॾियनि थियूं या बख़्शिश जाइज़ न आहे रुगो ज़ुबान सां चयूं त बाबे वारी मिल्कियत असां ॿारनि खे ॾिनीसीं जाइज़ न आहे क़यामत जे ॾींहुं ॿाहिरि पकड़िया पिया हूंदा जहन्नम में ऊंधा टकिया पिया हूंदा इन्हनि जो हक़ साक़ित न थींदो उलमा खां पुछी ॾिसो पहिरें नंबर ते त मिल्कियत पंहिंजे नाले ते कयो
ज़मीन प्लाट दुकान पैसा पंहिंजे नाले ते तव्हां मरी वेंदो असां पाण इंशाअल्लाह शरीयत मुताबिक़ तव्हांजे पुटनि खे बि ॾींदासीं न्याणियुनि खे बि बेवा सुठो अथव त मिल्कियत पंहिंजे नाले पैसा बि पंहिंजे नाले ते रखो पुटनि जे नाले ते कंदव सुभाणे घर मां कढी छॾींदव त तुंहिंजो आहे छा निकिर घर मां आहे त ही बरोज को इलाइक़ो ॿारनि खे एॾी मस्ती छो आहे को हिकिड़ो मुड़ुसु माण्हू को उथे नथो सम्झो था कि मिल्कियत पंहिंजे हथ में ॾियो था त पोइ इंसाफ़ पुटनि खे बि हिसा बराबरि ॾियो न्याणियुनि खे बि पछाड़ी में उन पुट सॼी मिल्कियत खपाए छॾी भेनरुनि खे हिकिड़ो जरेब बि न मिलियो हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो पीउ ज़ालिम चइबो या न इन पीउ इंसाफ़ कयो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी सौ बार थी पुट खाइनि पुटनि जूं ज़ालूं खाइनि बाक़ी इहा न्याणी जो औलाद न खाए मौलाना मसरूर रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी सौ बार थी छो पुट सदाई सोच में आ मुंहिंजो बाबो शल मरे मिल्कियत मूंखे मिले हिनखे इहा ऊटार थी पर धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज मूं नियाणीअ लाइ हमेशह ओट ऐं आधार थी इन जे करे मुझे नबी फरमायो बनातुकुम हसनातुकुम फरमायो तवां जो न्याणियूं तवां जो नेकियूं थव न्याणी घर में जाई तवां जो नेकियूं शुरू थी वयूं न्याणीअ खे मानी था खारायो या भी नेकी थव न्याणीअ खे पानी पिया प्यारो या भी नेकी थव न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो या भी नेकी थव न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो या भी नेकी थव ॼमण खां वठी शादी ताईं शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका भी न्याणी जी ख़िदमत पिया कयो मुंहिंजे नबी फरमायो ये तव्हां जो नेकियूं आहिनि तव्हां जे आमाल नामे में तुरंग शादीअ खां पोइ उन्हनि सां ताउन न कजे तो मजबूरी में का ज़रूरत बस हाणे इहो घर अथई इतो तुंहिंजो लाश निकिरे हेॾे न अचिजां हाणे हुते बि ज़ुल्म थिएसि ॿाहिरि पीउ बि चएसि हेॾे न अचिजां पोइ या थाणे ते वेंदी कोर्ट में वेंदी पोइ मुंहुं कंदी या न कंदी ऐं ही दौर त अहिड़ो पियो हलेव जो न्याणियुनि खे बि पुटनि वांगुरु पालींदव तॾहिं घर संभालींदा न त कोन संभालींदा हाली न्याणियुनि खे बि सेट कयो ये पुटनि खे था सेट कयो जंहिंखे न्याणियूं ॾियो था उन्हनि खे बि सेट कयो न अहल आहिनि सफ़ा छोकिरा को हाल कोन अथनि जीअं पुटनि जा हाली ख़र्च पखा बर्दाश्त था कयो न्याणियूं था ॾियो त उन्हनि जा बि हाली ख़र्च पखा बर्दाश्त कयो त माना सेट थियनि ऐं उन्हनि खे ईअं न चयो त बसि असांखे लास्ट जो निकिरे हेॾे अचिजांइ न न्याणी बाबा पूरी ज़िंदगी न्याणी आहे नी भला ईद ते लटा कपड़ा घर जे भातियुनि जा वठो था त पहिरियल न्याणी जा वठंदो त खुटी पवंदो मां त वठंदो मुंहिंजी न्याणी जंहिंजी शादी थियल हुअनि उन्हनि जी मां लटा जॾहिं बि वठंदा पंहिंजे घर जा त उन्हनि जा बि लटा वठंदा दुआऊं वठणियूं आहिनि असां त ज़ाल जा लटा था वठूं त मां खे नथा वठी मां जे दिल में छा आहे निकिरंदी मां ज़िंदगी में कॾहिं बि ईअं न कयो जो ज़ालुनि जा लटा वठां मां जा न वठां जेतिरा वॻा उन्हनि जा वठंदोसि एतिरा पंहिंजी अम्मा जा वठंदोसि ज़ालूं त किरोध कंदियूं त पोड़ीअ खे ज़रूरत ई कान्हे मां जो भली ज़रूरत न हुजेसि पंहिंजे न्याणियुनि खे ॾेई छॾे जेतिरा तव्हां जा लटा वठंदुसि एतिरा उन जा वठां
पोइ दुआऊं कंदियूं अम्मा दुआ कंदी आहे न तव्हांजो लिकाए अचे सामान ज़ालुनि खे ॾींदव त पोइ अम्मा वाह जो दुआ ख़बर त हुनखे हुई पइजी वेंदी ख़बर हुनखे हुई पइजी वेंदी त अॼु ज़ाल जे लाइ छा थो थिए फल फ्रूट वठो गोश्त वठो पंहिंजी अम्मा जे लाइ अबे अम्मा जे लाइ वठंदा लटा वठो पंहिंजे घर जा बात न अबे अम्मा जे लाइ वठो बाबा दुआऊं वठो उन्हनि खे ज़रूरत न आहे पर असांखे ज़रूरत आहे दुआ इंसाफ़ कयो ना इंसाफ़ी न कयो अखियुनि सां बि इंसाफ़ कयो इन्हनि अखियुनि सां पराइनि न्याणियुनि खे न ॾिसो ज़ाल खां सवाइ जंहिं नज़र सां तूं पंहिंजे घर वारे खे ॾिसींदो उन नज़र सां ॿी कंहिं माईअ ॾे तो ॾिठो या अखियुनि सां ना इंसाफ़ी थिए हिननि कननि सां क़ुरान ॿुधो दीन जी ॻाल्हि ॿुधो चङी ॻाल्हि ॿुधो गिला ॿुधंदो कूड़ ॿुधंदो गारियूं ॿुधंदो मौसीक़ी राग ॿुधंदो या कननि सां ज़ुल्म आहे इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायो गिला न कयो गारियूं न ॾियो इन ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे क़ुरान जी तिलावत हुजे जेकॾहिं तव्हां गारियूं ॾिनियूं गिला कई इहो ज़ुबान सां तव्हां ना इंसाफ़ी पिया कयो इन्हनि हथनि सां ग़रीब मिस्कीन ते ज़ुल्म था कयो हथनि सां ना इंसाफ़ी आहे इन्हनि पेरनि सां कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बच ॾांदनि गॾनि जी गोए मेले मलाखे ते तव्हां पंधु करे वियो या पेरनि सां ना इंसाफ़ी आहे मस्जिद आयो दीनी प्रोग्राम थियो क़ुरान मजीद जे मजलिस में अची वेठा हो इहो तव्हां पंहिंजे पेरनि सां इंसाफ़ पिया कयो नमाज़ पढ़ो ये असां इन करे नमाज़ न पढ़ाईसीं विच में 3 बजे ताईं टाइम आहे नमाज़ जो वक़फ़ो कयो आहे नी मानीअ जो त अध ते मुस्लमान हलिया इन मानीअ जे बहाने त इन्हनि खे वाइदासीं ॿुधायूं था त मन कान ते असर ऐं इन्हनि जलसनि में ईंदा कयो इन नीयत सां त दीन जूं ॻाल्हियूं ॿुधूं उन ते अमल कयूं गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो त वञूं था त असांजा गुनाह माफ़ थिया ऐं हिन मजलिस खे फ़रिश्ता घेरो करे बीहनि हदीस में अचे तो पोइ हिकिड़ो फ़रिश्तो रब खे चए थो या अल्लाह हिकिड़े मुस्लमान जो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो असुल हुन जो कमु हुयो ॿिए हमराह में उहो विच मजलिस में वेठो हो हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां पोइ वीचारो हुन जे करे मजबूर थी करे वेही रहियो क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि इनखे माफ़ी मिलंदी रफ़मतुहुम क़ौमुन ला यश्क़ा जलीसुहुम ये मजलिसी मानू एडा बरकत वारा जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे भी माफ़ी आहे इन नियत सां ईंदा कयो त असां गुनाह बख़्शण था वञूं इंशाअल्लाह हिते आयासीं गुनाह बख़्शण जी नियत सां जॾहिं हितो उथंदासीं त गुनाह बख़्शण घणा गुनाह तरफ ये माफ़ करे छॾींदो आहे तव्हां फजर जी नमाज़ पढ़ी नी वरी हलिया वियो अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह थिया वरी ज़ोर जी नमाज़ अची तव्हां मस्जिद में पढ़ी फरमाए थो फ़रिश्तनि खे त फजर खां वठी ज़ोर ताईं हिन मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया माफ़ करे छॾियोसि वरी ज़ोर खां असर ताईं जेके के गुनाह थिया असर जी नमाज़ पढ़ीसीं अल्लाह ताला विच वारा गुनाह माफ़ थो करे वरी ही जुमो पढ़ियोसीं वरी सॼो हफ़्तो मस्जिद में न आयासीं वरी ॿिए जुमे ते जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में आयासीं रब फ़रिश्तनि खे फरमाए थो सॼे हफ़्ते में मुंहिंजे बहाने जेके गुनाह कया हिन जुमे जी बरकत जे करे सभु गुनाह माफ़ कया रमज़ान हिकिड़ो रोज़ा रखियासीं सॼो साल हलिया वियासीं सॼो साल खाधोसीं पीतोसीं गुनाह थिया वरी ॿियो साल रमज़ान आयो चंड ॾिसण में आयो रमज़ान जा रोज़ा रखियासीं रब फ़रिश्तनि खे फरमाए थो सॼे साल जे विच में हिन मुंहिंजे बहाने रोज़ेदार जेके गुनाह कया उहे माफ़ करे छॾियो कब्र जी तैयारी कयो कब्र में भी हिसाब अथव जे चांडे साहब चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा
पीरन खातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो वाया सरणो आ नेठ तह कदी मरणो आ ही दर दूर में धरणो। नबी से फरमायो कब्र के मिट्टी जो ढेर न समझो या त जन्नत जे बागर मो हिकिड़ो बाग अथव या जहन्नम जे खॾनि मो हिकिड़ी खॾ अथव। कब्र में भी जिंदगी अथव मता ता समझो त बस मरियासीं त छुटासीं उतों जी जिंदगी वरी ॿी आहे। ये अल्लाह से फरमा वला तहसबन्न अल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहया इंद रब्बिहिम युरज़कून। रब फरमा जेके मुझे रस्ते में ज़िबे थी वञन कत्ल थी वञन टुकड़ा टुकड़ा थी वञन खबरदार इन्हनि खे ज़ुबान सां त मुअल न चइजो पर दिल में भी उन्हनि खे मुअल न भाइजो। बल अहया कुरान तो फरमा उहे ज़िंदा आहिनि इंद रब्बिहिम युरज़कून अल्लाह वटि उन्हनि खे रिज़्क़ भी मिले थो।